ज़िले मटियाला जी सीनियर साफ़ी मरहम अब्दुल करीम मेमन जी याद में लगायल नाइट क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल मैच थी गुजरियो। पीटीआई सिंध जे एडिशनल जनरल सेक्रेटरी नाज़िश फातिमा भट्टी रांदीगरनि सां तारुफ़ करण बाद बैटिंग कंदे टूर्नामेंट मैच फाइनल मैच जो आगाज़ कयो। जिते फाइनल मैच जे मेहमान ख़ास म्यूनसिपल चेयरमैन हाला गुल मोहम्मद पंवर, मटियाला यूनियन ऑफ जर्नलिस्ट वर्कर्स ज़िले मटियाला जे सदर अब्दुल गफूर उर्फ अदा भाऊ समेत ज़िले भर जे क्रिकेट जे शौक़ीननि समेत शहरनि तमामु वॾे अंग में शिरकत कई। मखदूम शहाब ऐं मखदूम महबूब ज़मा टीमुनि में फाइनल मुक़ाबले खे ॾिठो वियो। मखदूम महबूब ज़मा जी टीम पहिरीं बैटिंग कंदे 8 ओवरनि में 75 रन्स ठाहींदे समूरा रांदीगर आउट थी विया। जिते संदसि मद मुक़ाबिल टीम मखदूम शहाब 11 टीम 4 ओवरनि में मिलियल टारगेट मुकमल कंदे मरहूम साफ़ी अब्दुल करीम मेमन जी याद में लगायल नाइट क्रिकेट टूर्नामेंट खे हटे वरिती। मज़कूरा टूर्नामेंट में शरीक मेहमान ख़ास म्यूनसिपल चेयरमैन हाला गुल मोहम्मद पंवर ऐं रनर ऐं विनर टीम में 10-10 हज़ार रुपया कैश इनाम समेत ट्रॉफी ॾिनियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।